अस्सलाम वालेकुम। अच्छा, ही SST जनरल कैटेगरी जो जेको आहे मॉक पेपर हुयो जेको मां कंडक्ट कयो हिन तारीख़ ते 28 अप्रैल ते उनखे सॉल्व करे रहियो हुयुमि, जंहिंमें टे पार्ट जेके थी चुका आहिनि, जंहिंमें पहिरें में पाकिस्तान स्टडी खे सॉल्व कयोसीं, ॿिए में इंग्लिश खे सॉल्व कयोसीं ऐं टे में इस्लामियात खे। हाणे असां सिंधी जा जेके 15 MCQs आहिनि उनखे सॉल्व कंदासीं। ऐं हिन खे सॉल्व करण खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। असां सिंधी जा MCQs ही आहिनि, ठीकु आहे। हाणे MCQ आहे, अहिड़ा ज़मीर जेकी फ़क़ति माण्हुनि जे नालनि बदिरां कमु अचनि तन खे चइबो आहे। सफ़ा 16 आहे। ज़मीर ख़ालिस चइबो आहे ऐं ज़मीर ख़ालिस जा टे क़िस्म आहिनि: ज़मीर मुतकिलिम, ज़मीर हाज़िर, ज़मीर ग़ाइब। ठीकु आहे। उनखां पोइ आहे मीर अब्दुल हुसैन सांगी शहदादाणी टालपुरनि मां हो। संदसि जो हेठियुनि मां कहिड़ो किताबु लिखियलु आहे? हाणे हेठां जेके आहिनि लताइफ़ लतीफ़ी, लुत्फ़ुल लतीफ़, रूहे लतीफ़, उन्हनि मां को बि न। हाणे हे ॿ तव्हांखे मुंझाईंदा, लताइफ़ लतीफ़ी ऐं जेको आहे लुत्फ़ुल लतीफ़। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजो जेको पसंदि जो राइटर आहे न, मिसाल उहो आहे दीन मोहम्मद वफ़ाई। ठीकु आहे, दीन मोहम्मद वफ़ाई। हाणे मां जॾहिं बि दीन मोहम्मद वफ़ाई जूं लिखतूं, मतिलबु इहो नोट कयो त इमरान जो जेको आहे पसंदि जो लेखक केरु आहे? दीन मोहम्मद वफ़ाई आहे। ऐं उनखे सिर्फ़ु लिखत जेका दीन मोहम्मद वफ़ाई जी आहे उहा लुत्फ़ ॾींदी आहे, यानी मज़ो ॾींदी आहे। छा ॾींदी आहे? मज़ो ॾींदी आहे। हाणे जेकॾहिं मीर अब्दुल हुसैन सांगी जी लिखत जेका आहे उहा मूंखे ॾींदव, मां पढ़ंदुसि त मूंखे मज़ो न ॾींदी। छा न ॾींदी? लुत्फ़ न ॾींदी। यानी लुत्फ़ुल लतीफ़ मीर अब्दुल हुसैन सांगी जो न आहे। हाणे त ट्रिक ठही वई न, लुत्फ़ुल लतीफ़ मीर अब्दुल हुसैन सांगी जो न आहे, छो त इन मां लुत्फ़ मिलंदो इमरान खे, ऐं इहो जेको लुत्फ़ उनखे मिलंदो आहे उहो दीन मोहम्मद वफ़ाई जी लिखतुनि मां मिलंदो आहे। ठीकु आहे। हाणे इहो सम्झ में अची वियो त यानी की लुत्फ़ जेको जंहिंमें आहे लुत्फ़ुल लतीफ़ उहो मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जो आहे ऐं लताइफ़ लतीफ़ी आहे मीर अब्दुल हुसैन सांगी जो। ठीकु आहे। उनखां पोइ जेको MCQ आहे उहो पढ़ो। बंबोर जो भेड़ो कराची खां ओभर तरफ़ 64 किलोमीटर परे आहे। ॿुधायो त हेठियुनि मां कंहिंजो तालुक़ु बंबोर सां हो? हाणे इन में जेको आहे बंबोर जो भेड़ो बि अची वियो, 64 किलोमीटर कराची खां परे आहे। बंबोर सां तालुक़ु कंहिंजो? मारवी जो, ससुई जो, नूरी जो या मूमल जो हुयो? त इन्हनि मां जेको ऑप्शन बी सही आहे उहो ससुई जो तालुक़ु बंबोर सां हो। उनखां पोइ ॾिसो, कारूंझर जबल जे हंज में कुल 8 माथिरियूं आहिनि। कारूंझर मां 5 नयूं निकिरनि थियूं। कारूंझर जबल जी उतां ई चोटी 1500 फुट आहे, जंहिंखे डैश चवंदा आहिनि। अच्छा, हीअ ॾिसो तव्हां, हीअ त वैली थी वई, माथिरी वैली जेका हुजे। ठीकु आहे। उनमें जेके मैदान हूंदा आहिनि उनजे विच में उन्हनि खे चइबो नई। छा आहे नई? न ई। ठीकु आहे, नई। हाणे नई चइबो आहे जेको जबल या पहाड़ तां जॾहिं मींहुं वसंदो आहे ऐं उन मां पाणी जेको आहे हेठि लाट करे वहंदो आहे ऐं हिकिड़ो हीअं दरिया वांगुरु या वाह वांगुरु, जंहिंमां हिकिड़ी जेका वाही ठही वेंदी आहे न, उहा वाहियूं वहंदियूं किथे न किथे, त उहे उनजो पाणी जेको आहे समुंड में किथे न किथे पवंदो वञे। ठीकु आहे, या कंहिं ॿिए शइ में पवंदो वञे, त उन्हनि वाहिनि खे जेको मींहं जे पाणी सां जबलनि तां हेठि लहंदे उन मां पाणी हलंदो आहे, त उनखे नई चवंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे इन मां 5 कारूंझर मां 5 नयूं निकिरनि थियूं ऐं जेका उनजी ऊचाई चोटी आहे उतां ई उहा 1500 फुट आहे। उनखे छा चवंदा आहिनि? साहब वॾो, साहब बुरो, साहब चङो। हाणे हे ईअं सिंग आहे, मथां नुक़्ता अथसि, छो त टाइपिंग में इहो न अची रहियो हो, त पोइ हिनजे करे इहो ई मां लिखी छॾियो। या साहब नंढो। अजीब सुवाल आहिनि, पर इहे जेके आहिनि SST जे किताबनि में बि मैंशन आहिनि, तॾहिं मां इहो सुवाल जेको आहे सो हिते लिखियो। हिन जो ऑप्शन सी सही आहे, साहब चङो चवंदा आहिनि उनखे। उनखां पोइ अहिड़ो फ़इल जेको सिर्फ़ु फ़ाइल सां लाॻापो ॾेखारे ऐं जुमिले मां पूरो मतिलबु ज़ाहिर थिए, त उनखे चइबो आहे फ़इल मुतअदी, फ़इल लाज़िमी, फ़इल मुआविन, इन्हनि मां को बि न। अच्छा, फ़इल ते मुंहिंजो वीडियो ऑलरेडी अपलोड थियल आहे, डिटेल में मां इहे सम्झाया आहिनि, उहो ज़रूरु ॾिसिजो। हाणे हिन में जेको फ़इल लाज़िमी हूंदो आहे न, फ़इल लाज़िमी, हाणे मिसाल तव्हांखे मां सम्झायां, जंहिंमें ऑब्जेक्ट न हुजे, जंहिंमें मफ़ऊल न हुजे न, उहो असांजो छा थी वेंदो? फ़इल लाज़िमी थी वेंदो। मिसाल मां थो चवां मां पढ़ां थो। हिते फ़ाइल जो जेको आहे फ़इल जो सिर्फ़ु तालुक़ु कंहिंसां आहे? मां सां आहे न, मां सां, त इहो फ़इल लाज़िमी आहे।
यानी जंहिंमें मफ़ौल मां जेकर इहो ई जेको जुमिलो आहे मां हीअं चवां मां किताब पढ़ां थो, हाणे हिते मफ़ौल छा अची वियो किताब, हाणे पढ़ण जो तालुक़ु किताब सां थियो, मां सां न थियो न, डायरेक्ट किताब सां थियो, त इन जे करे इहो फ़इल लाज़मी न थींदो। फ़इल लाज़मी उहो थींदो जंहिंजो डायरेक्ट तालुक़ु कंहिंसां हूंदो, फ़इल सां हूंदो, उहो थींदो। हिते जेको आहे फ़इल लाज़मी, उहो ऑप्शन सही आहे। उन खां पोइ ॾिसो कंहिं बि शहर में अहिड़ा लफ़्ज़ कमु आयल हुजनि जिन जो पहिरियों अख़र साॻियो हुजे, तन खे तजनीस हर्फ़ी चइबो आहे। तजनीस ताम ऐं तजनीस नाक़िस उन जा ॿ मुख्य क़िस्म आहिनि। जेकॾहिं तजनीसी हर्फ़ुनि जी सूरत ख़ती हिकु जहिड़ी हुजे पर माना जुदा जुदा हुजे, उन खे चइबो आहे। हाणे हिन जो जेको ऑप्शन आहे उन में आहिनि, इन में तजनीस ताम, तजनीस नाक़िस या इन्हनि मां को बि न। पहिरियां तजनीस जो हिकिड़ो मिसाल ॾींदुमि, पोइ तव्हांखे सम्झ में अची वेंदो। मिसाल जेकॾहिं मां थो लिखां थो शेर आहे, अॼु पिणु अखिड़ियुनि सॼण पंहिंजा सारिया, अॼु पिणु अखिड़ियुनि सॼण पंहिंजा सारिया। हाणे इन में जेको आहे जेकॾहिं ॾिसूं असां पहिरियों अख़र साॻियो हुजे, अॼु पिणु अखिड़ियुनि, अलिफ़ साॻियो अची वियो, ठीकु आहे, अलिफ़ हिते बि साॻियो, हिते बि साॻियो, त इहे जेके आहिनि हर्फ़ तजनीस हूंदा आहिनि अहिड़ा। अॼु पिणु अखियुनि या ॻलनि तां ॻोढ़नि जूं, ॻलनि तां ॻोढ़नि जूं, ॻोढ़नि जूं। हाणे इहे जेके आहिनि, हिते बि गेगऊं अची वई, हिते बि गेगऊं अची वई, त इहो हर्फ़ जेको आहे तजनीसी हर्फ़ आहे, ठीकु आहे। हाणे तजनीसी जेको ताम आहे उन में वरी छा हूंदो आहे त सूरत ख़ती हिकु जहिड़ी हूंदी आहे, पर माना जेका आहे उन में जेको आहे उहो फ़र्क़ु हूंदो आहे, माना ॿी आहे हूंदी आहे। मिसाल, वर में कोन्हे वर, वर में कोन्हे वर। हाणे हिते वर में माना ॿी आहे, हिते माना ॿी आहे, त इन जे करे आहे त लफ़्ज़ ॿई साॻा आहिनि, अख़र सही आहिनि, पर माना ॿी हुजे त उनखे तजनीस ताम चइबो आहे, ठीकु आहे, तजनीस ताम चइबो आहे। उन खां पोइ वरी तजनीस नाक़िस छा खे चइबो आहे। हाणे तजनीस नाक़िस वरी हीअ तजनीस जेका आहे इन में हर्फ़नि जी हरकत यानी ज़ेर ज़बर पेश या हर्फ़ इलत में मुख़्तलिफ़ आहे, ठीकु आहे। मिसाल, हुन में ॾिसो न, हुन में छा हुयो, वर वरो वरो, माना उनमें हिकु जहिड़ा बि हुजनि। हिन में मिसाल करम आहे न, करम, वरी करम, इन में अहिड़ी या मिख या मखे, ज़ेरनि ज़बरनि जा जेके पेश इन में ईंदा आहिनि फ़र्क़ु, इहे वरी इन में नाक़िस में ईंदा आहिनि। ख़ैर असां एॾो डीप में नथा वञूं, हिते जेको थींदो ऑप्शन उहो हर्फ़ जेको आहे तजनीस ताम थींदो, ए थींदो। उन खां पोइ आहे मोहम्मद उस्मान डीपलाई जो पहिरियों अफ़सानो चंड सुहिणो या इंसानु, तरकी रिसाले में छपियो। कहिड़े रिसाले में? तरकी में। हिन जो हिकु तारीख़ी मज़मून दहलीअ मां निकिरंदड़ उर्दू रिसाले मनादी में छपियो। नूरे तौहीद ऐं सांगड़ डीपलाईअ जा मशहूरु नाविल आहिनि। ॿुधायो त हिन कहिड़ी अख़बार जारी कई, त हीअ सॼी हिन जी इंफॉर्मेशन थी वई, ऐं फ़रहत आसार जेका अख़बार हिन उहा जारी कई हुई। उन खां पोइ ॾिसो शेख अयाज़ जा किताब पुनल खां पोइ ऐं सफ़ेद वहशी कहाणियुनि जा किताब आहिनि। ॿुधायो त हिन जो किताब जे काक ककोर या कापड़ी कहिड़ी सिंफ़ में लिखियलु आहे, त इहो ऑप्शन सी सही आहे, अदबी ख़त आहिनि हिन में। उन खां पोइ आहे सुर केॾारो खे मातमी सुर बि चइबो आहे। चंड तारनि जो ज़िक्र शाह अब्दुल लतीफ़ सुर खंभात में कयो आहे। ॿुधायो त शाह जे कहिड़े सुर में ड्रिघा बैत लिखियलु आहिनि, त हिन जो सी ऑप्शन जेको आहे उहो सही आहे, सुर सारंग में। उन खां पोइ काशिफ़ जा हथ तमामु वॾा आहिनि, हू इहो कमु ज़रूरु कंदो। हिन में पहिरियों जुमिलो छाजो लिखियलु आहे, यानी काशिफ़ जा हथ तमामु वॾा आहिनि। हाणे इन जो इहो मतिलबु न आहे त काशिफ़ जा हथ वॾा आहिनि, ड्रिघा आहिनि, न, बल्कि काशिफ़ जी जेका आहे हितां मतिलबु हथ वॾा, माना उनजी पहुच जेका आहे उहा वॾी आहे। हाणे में हिन में जेके आहिनि तशबीह आहे, इस्तारो आहे, मजाज़ मुरसल आहे या किनायो आहे, त इन खे वरी मां बहितर आहे त हिन खे हिकिड़े सेपरेट वीडियो में इन चइनी खे डिफाइन कंदुसि। हिते जेको आहे अहिड़ा लफ़्ज़ जेके आहिनि किनाए जा हूंदा आहिनि, उनजो जेको सही ऑप्शन आहे उहो किनायो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ असां अचूं था ग़ज़ल जे पहिरें ॿिनि मिसरनि वारे शेर खे छा चइबो आहे, इन खे मतला चइबो आहे, ऐं आख़िरी वारे खे मक़ता चइबो आहे, ठीकु आहे। ऑप्शन ए ते सही आहे।
मोहम्मद फाज़िल शाह जो लिखियलु किताबु मीज़ानुल शेर जो तालुक़ु कहिड़ी सिन्फ़ सां आहे? हाणे इन में कहाणियूं आहे, मज़मून आहे या तनक़ीद आहे या इन्हनि मां को बि न। त इहो तनक़ीद ते लिखियलु जेको आहे पहिरियों किताबु मञियो वञे थो, ठीकु आहे, इहा तनक़ीद जो किताबु आहे। उन खां पोइ दयारे दिलि दास्तान मोहब्बत, नई सिंध लाइ जदोजहद, पैगाम लतीफ़ ऐं जीअं ॾिठो आहे मूं, साईं GM सैयद जा लिखियल किताब आहिनि। ॿुधायो त हेठिन मां कहिड़ो किताबु हुन जी आत्म कहाणी जो आहे? हाणे आत्म कहाणी जो पुछा कयो वियो आहे त हिन में जेका B ऑप्शन आहे उहो इन जो किताबु आहे पंहिंजी आत्म कहाणी। अच्छा, हे मां पंहिंजे वीडियोज़ में कई दफ़ा ॿुधायो आहे, बुख, इश्क, अदब, कई किताब इहे कंहिंजी आत्म कहाणियूं आहिनि, इहे बि आत्म कहाणियुनि जा आहिनि। कंहिं जा आहिनि इहे कमेंट्स में ॿुधाइजो मूंखे। उन खां पोइ आहे मज़मूननि जो किताबु पको पओ, कंहिंजो लिखियलु आहे? त इन जो ऑप्शन जेको आहे उहो C सही आहे, दीवान कोड़ोमल जो लिखियलु आहे। उन खां पोइ आख़िरी सुवालु आहे, वाई जी माना आहे ॻाल्हि ॿोल, कसीदो माना इरादो करणु, कसद मां वरितल आहे कसीदो माना इरादो करणु, ऐं ग़ज़ल जी माना आहे औरत सां प्यार जूं ॻाल्हियूं करणु। हिजो गोई में तनक़ीदी नज़म लिखिया वेंदा आहिनि। सानेट में 14 सिटरूं ऐं जापानी सिन्फ़ हाइको में 3 सिटरूं हूंदियूं आहिनि। सानेट में 14, हाइको में 3 सिटरूं, ठीकु आहे। त्राइल फ्रांसी सिन्फ़ आहे ऐं उन में सिटरूं हूंदियूं आहिनि। हाणे हिन में जेके सिटरूं हूंदियूं आहिनि उहे जेके आहिनि उहे 8 सिटरूं हूंदियूं आहिनि। हिन में ऑप्शन हिते D जेको आहे उहो सही आहे। त हीउ हुयो असांजो सिंधी जो पोर्शन। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। उमेद तव्हांखे हीउ वीडियो सुठो लॻो हूंदो। अल्लाह हाफ़िज़।